रदीफ़ रदीफ़ अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे जंहिंजी सिंधी माना ॿिटो या वेट ते ॿेल वेठल सवार ऐं इस्तिलाही माना में उहो लफ़्ज़ या लफ़्ज़नि जो मजमूओ जेको नज़म या शेर में मिसर जे आख़िर में काफ़ीअ खां पोइ ईंदो आहे। मिसाल, गुज़िरिजे विया से ज़माना यादि पिया, विसरिजे विया से तराना यादि पिया। हाणे इन ई शेर में मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगीअ आख़िरी लफ़्ज़ जेको आहे यादि पिया उहो रदीफ़ जे तौरु कुतुब आंदो आहे, जॾहिं त क्लासिकल शाइरीअ में रदीफ़ इस्तेमालु कान्हे थींदो। जॾहिं त इल्म अरूज़ी शाइरीअ में रदीफ़ तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे। रदीफ़ जो इस्तेमालु शेर में ॻाल्हि मुकमल करण लाइ ऐं शेर में तरन्नुम वधाइण जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। रदीफ़ कंहिं बि शेर लाइ लाज़मी कान्हे हूंदो जीअं काफ़ीअ जो हुअणु लाज़मी हूंदो आहे। मिसाल जे तौर ते, इंसान कॾहिं पंहिंजे विच में केॾियूं दीवारूं ठाहिनि था, हू पंहिंजी खोट न परखिन था, छा सोचिन था, छा चाहिनि था। हाणे ॾिसो त नज़म जे इन्हीअ बंद में अयाज़ लफ़्ज़ था रदीफ़ तौरु कमु आंदो आहे, जंहिंजे न हुअण सां शेर अधूरो अधूरो लॻंदो। अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, ततीअ में घड़ो भरे थी पई, थरी सूंहं चिमका करे थी पई। अयाज़ ग़ज़ल जे इन्हीअ शेर में मंज़र कशीअ सां गॾु शेर जी हुस्नाकी बि नुमायां कई आहे, जेका ॿिनि लफ़्ज़नि जे मिलाप सां थी पए में छलके पई। रदीफ़ दरअसल शेर जी सूंहं नज़ाकत वधाइण सां गॾु मुतरन्नम पुण कंदो आहे।